त न आहे पर रेडियो जो नाले वारो ब्रॉडकास्टर रही चुकियो आहे। कुछ साल अॻु रेडियो त रिटायरमेंट हासिल कई अथसि। मां ज़मीर अब्बास जी धीउ आहियां। ज़मीर अब्बास साहब जी धीउ आहियो। वाकई तव्हांजे बाबा साईं जो रेडियो जी तारीख़ में वॾो नालो आहे। तव्हां सां मिली तमामु घणी ख़ुशी थी। पर मूंखे तव्हां सां मिली ज़री बि ख़ुशी न आहे थी। छो? छा मतलब? मतलब इहो त मां तॾहिं ख़ुशि थींदसि जॾहिं तव्हां मूंखे को प्रोग्राम ॾियो। आई सी त तव्हां इन करे मूं वटि आया आहियो। ॿियो न त को तव्हांजी शाइरी ॿुधण थोरो ई आई आहियां। मां पंहिंजी शाइरी खीसे में खणी कोन सुगमंदो आहियां। खीसे में खणण जी ज़रूरत ई न हूंदी छो जो उहा तव्हांखे सॼी यादि हूंदी ऐं उहा तव्हां ज़रूरु चांहि घुराइण खां पोइ ॿुधाईंदव, है न? यस यस। जी साईं। बाबा ॿ चांहियूं खणाए अच। कड़क। बाक़ी मां तव्हांखे प्रोग्राम त ॾींदुसि पर तव्हांजे बाबा साईं जे करे न। एक्सक्यूज़ मी, इहो मां बि नथी चाहियां। त पोइ ठीकु आहे। भला पहिरीं कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम कया? कुछ ख़ासि न, मिड़ई हल्का फुल्का ऐलान कया अथमि। को ढंग जो प्रोग्राम मिलियो ई न आहे। चङो त हाल न आहे। ईअं बि त थी सघे थो जो हिते मौजूद प्रोड्यूसर में हाल पूरो सारो हुजे ऐं हू टैलेंट खे परखींदा ई न हुजनि। भला हिकु नई आइडिया ते कमु करे सघंदो? हा ज़रूर, छो न सर। आहे चैलेंजिंग आइडिया पर महिनत कंदो त मुश्किल न आहे। न न ज़रूर, मां महिनत कंदसि। ठीक है, ओके। बिल्कुल सर, मां इंशाल्लाह जल्दी स्क्रिप्ट लिखी खणी ईंदसि। हाणे बाक वञे। ओ प्लीज चाय त पियो। चाय त विसी हुई। हा छो न। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हां केॾी महिल आया बाक? सर थोड़ी देर थी आहे। ओके प्लीज वेट। थैंक यू सर। स्क्रिप्ट ॾाढो सुठो, तमामु ख़ूबसूरत स्क्रिप्ट लिखियो आहे तव्हां। थैंक यू। वेरी गुड। तव्हां हीअं कयो, हीअ मूंखे पढ़ी ॿुधायो। श्योर। को सपनो सिरजी निकिरे थो हिन तंबूरे जे तारुनि मां। तू चंद्रमा जी नाव झले थी निकिरी दूर सितारनि मां। अॼु हुन ॾाढी उदास शाम गुज़ारी हुई ऐं उदास शाम ते जॾहिं राति पंहिंजा पाछा फैलाइण शुरू कया हुआ वेल डन, तमामु सुठो। जेतिरो तव्हां सुठो स्क्रिप्ट लिखियो आहे ओतिरी सुठी तव्हांजी परफॉर्मेंस आहे। थैंक यू सर। तव्हां हिन प्रोग्राम में ईअं सम्झो तव्हां बुक आहियो, बल्कि अॼु था रिकॉर्डिंग कयूं हींअर। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। पर पहिरीं चांहि पीबी पोइ रिकॉर्डिंग। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर स्क्रिप्ट तैयार आहे? तैयार आहे? जी सर। पोइ हीअं कर खुरम तूं त हे टेप खणी हल मथे स्टूडियो में, मां अचां थो। पर स्क्रिप्ट के बारे में बेफिक्र रहो। ओके, थैंक यू।